رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد الرحمن علم القرآن صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے انن الفاظن جے اندر قرآن جے علم جی شان و فضیلت بیان فرمائی ہے دنیا جے اندر علومت دنیا کھا وٹھی ہلندا اچن پیا केतराई क़िस्म आहिनि तिब जो इल्मु आहे जंहिंमां इंसान जी तबियत बिगड़ंदी आहे त पोइ उन तिब जे इल्म जे ज़रिए उन जे तबियत में सुधारो आंदो वेंदो आहे जंहिंखे इल्मुल हिकमत बि चइबो आहे तिब बि चइबो आहे असांजे अॼोके दौर में मेडिकल बि चवनि था अंग्रेज़ी नाले सां ॿियो वरी दुनिया जे अंदरि इल्मुल बतन करे सॾिबो आहे मजमूई नालो पेट जो इल्मु हर उहो हुनुर हर उहो फ़न जंहिंसां पेट जे बुख खे ख़तमु कजे ज़रिए माश बनाइजे टियों दुनिया जे अंदरि इल्मु जेको आहे उहो क़ुर जो इल्मु आहे हदीस जो इल्मु आहे दुनिया जे अंदरि जेको बि इल्मु आहे इल्मु त इल्मु आहे इल्म जी हिकु फज़ीलत आहे इल्मु इंसानु सिखे इल्मु इंसान जी हिकु टीं अखि आहे जंहिं इल्म सां इल्म जे अंदाज़े ऐं इल्म जे हुनुर ऐं इल्म वारी अखि सां इंसान घणो कुझु सम्झी वेंदो आहे तबीब खे तिब जो इल्मु हूंदो आहे त पोइ मरीज़नि जो इलाजु कंदे 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 एतिरो तजुर्बो करे वेंदो आहे जो मरीज़ परे खां ई ईंदो आहे त उनखे मथां खां वठी पेरनि ताईं चङी तरह ॾिसंदो आहे त सुञाणे वेंदो आहे हिनखे ही मर्ज़ु आहे न हथ लाथाईं न हाल अहवाल पुछाईं न के मर्ज़ न के कागज़ के रिपोर्टूं टेस्ट कयईं ॾिठईं परे खां ॾिसी करे सुञाणे वेंदो आहे त बिल्कुलु ईअं चालाक ऐं होशियारु माण्हू बिशनी ऐं खीसे कतरण वारनि खे ललेचनि खे परे खां ॾिसी सुञाणे वेंदा आहिनि त हेठा ॿुधाई चालाक माण्हू माण्हुनि सां रही रही सुञाणे वेंदो आहे अहले इल्मु माण्हू जाहिल खे ऐं वीचारे सादे माण्हूअ खे परे खां ॾिसी ॻाल्हाइण मां सुञाणींदो त वीचारो जाहिल आहे ॼटु आहे ईअं हिकिड़ी ॼाण थींदी आहे त पोइ इन्हनि इल्मनि जे बुनियाद ते दुनिया जे अंदरि वॾा वॾा माण्हू मशहूरु सियाणा अहल इल्मु तबीब डॉक्टर आलिम मुहदिस मुफ़सिर वॾा वॾा क़ियाफ़ा शुनास चहरे शुनास सतारा शुनास माण्हू रहिया आहिनि जंहिंजो वॾो नालो हो पंहिंजे पंहिंजे दौर में पर उन्हनि समूरनि जी पछाड़ी किताब जॾहिं ॾिसूं था पढ़ूं था पछाड़ी उन्हनि माण्हुनि जी कामयाब ऐं कामरान थी थिए जिन दुनिया जी ज़िंदगीअ में इल्मु पिरायो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वारो बाक़ी जेको इल्मु जिन पिरायो उन्हनि खे ओतिरो फ़ाइदो थियो जेतिरो उन्हनि पिरायो ऐं उन इल्म मां फ़ाइदो वरितो जॾहिं अखि ॿूटियूं सभु कुझु ख़तमु क़ुर ऐं हदीस जो इल्मु जिन सिखियो पिराईंदा विया इज़त बि पिराईंदा विया रिज़्क़ रोज़ी बि पिराईंदा विया इज़त बि माणींदा विया त मरंदा विया त आख़िरत जी कामयाबी बि माणींदा विया क़ुर ऐं हदीस जे इल्म जे सिखण सां विख विख ते अजुर ऐं सवाबु आहे बख़्शिश बि आहे इन खां सवाइ जेको बि इल्मु तव्हां वठो उन जे सिखण में सवाबु कोन्हे न की उन इल्म जे सिखण जो को सुवालु थींदो क़यामत ॾींहुं पुछाणो थींदो जंहिं बि दुनियावी इल्मु सिखियो केॾो बि हुनुर कमाल जो हो नतीजो हुनजो बर्बादी आख़िरत हुनजी बर्बादी उन ते मां हिकिड़ो ॿ मिसाल ॾियां हुज़ूर सलातो वसलाम जन जे दौर में क़ुर पाक जे इल्म खे सिखण जो एॾो शौक़ु हो एॾी दिलचस्पी हुई क़ुर सां एॾी मुहबत हुई साहबी सगोरा हुज़ूर सलातो वसलाम जन वटि ईंदा हुआ हिकिड़ी हिकिड़ी आयत क़ुर पाक जी सिखंदा वेंदा हुआ बाज़ औक़ात एतिरे क़दुरु अचे थो हदीस जे किताबनि में त जेके माल चारींदा हुआ उन्हनि खे लठ हूंदी हुई हथ में त पोइ जुमे ॾींहुं हुज़ूर सलाह सलाम जन वटि ईंदा जुमे नमाज़ पढ़ी पोइ सबक़ु वठंदा उन लठ ते आयत उहा सबक़ जे लिखरायूं वेंदा सॼो हफ़्तो उहा यादि कंदा
वरी ॿिए जुमे ते ईंदा, उनखे वरी मेट हणी या उनखे धोई वरी रड़े, वरी उनजो साफ़ चहिरो जॾहिं लठ जो ज़ाहिर थींदो उन ते वरी लिखाए वरी ॿियो सबक़ वठी वेंदा। कॾहिं खजीअ जा फरा इहे चीरे करे खजीअ मां उनखे उगी साफ़ करे उन ते लिखायूं वेंदा, उहे वरी संभाले रखंदा हुआ पाण सां गॾु, पंहिंजे मथनि सां ॿधंदा हुआ पटकनि सां उन्हनि फरनि खे, ईअं इल्मु सिखंदा हुआ। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जो दौरु आयो त हिकिड़ो शख़्स 70-80 साल जो उमिरि जो हुजे, शाम खां निकितो, उठ ते सवारी करे मुसलसल पंधु करे मदीने आलिया पहुतो। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जी जॾहिं उन ते नज़र पई त ॾिसी करे सुञाणे वियुसि, सम्झी वियुसि त मुसलसल सफ़र जे करे उस मां गुज़रण जे करे सिज इनखे साड़े ऐं हिनजो रंग कारो करे छॾियो आहे। हमरा सुरीलो थो लॻे पर आहे ॿाहिरियूं, घणो कुझु सम्झी वियुसि। वेझो अची करे पुछा कंहिं साहिबा केरु आहे, किथां आयो आहे? त साईं मां मुल्क शाम खां आयो आहियां। अच्छा, कीअं अचणु थियो आहे? त साईं अतहियात सिखणु आयो आहियां। असां मामूली सम्झंदासीं न, हुन पंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु सम्झी करे पंधु कयो हो त मूंखे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ जो तरीक़ो सेखारियो आहे, मां मुस्लमान आहियां, उहा निमाज़ मूंखे नथी अचे। अल्लाह क़ुर पाक में 750 ग़ालिबन भेरा क़ुर पाक में निमाज़ जो हुकुम कयो आहे, मूंखे निमाज़ सही नथी अचे। एहसासु थियुसि त मूंखे अतहियात शायदि नथो अचे। किथां पंधु कयो अथई, रंग कलर सड़ी फिटी वियुसि, चहिरो हुनजो फिटी वियो, कपिड़ा ॾाढ़ी हुनजी सॼी धूड़ थी वई, मेरा कपिड़ा थी विया। अचे पहुतो, पुछा कई वई त कीअं आयो आहे? चई त मां अतहियात सिखणु आयो। एॾो उनखे दर्द हो दीन सिखण जो। हज़रत उमर सिंह रज़ी अलाह ताला अन्हु तारीख़ फ़रिश्ता किताब वारे लिखियो आहे, हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जॾहिं उनजी इहा ॻाल्हि ॿुधी, उनजी उमिरि खे ॾिसी करे रोई पिया, एॾो रोना जो बुज़ुर्ग लिखियो आहे त ॾाढ़ीअ मां उनजे अखियुनि जा ॻोढ़ा हीअं टपक टपक करे किरनि पिया उनजे दामन में, झोल में। एॾो उमर साईं जन रुना। जॾहिं ख़ामोशी अख़्तियार कयूं तॾहिं फरमायूं त मूंखे कसम आहे उन ख़ुदा जे ज़ात जो त तोखे अज़ाब न थींदो। उन पोड़े खे चयनि, उन चयो छो, छाजे करे? चई तो अल्लाह जे दीन खे सिखण जे लाइ एॾो पंधु कयो आहे न। पुठ जे पुठीअ ते वेही करे पाण साड़ियो अथई, पाण पतोड़ियो अथई दीन सिखण जे लाइ। मां उन ज़ात जो कसम खणी चवां थो त तोखे जहन्नम जी बाहि न वठंदी। माना दीन सिखण जे लाइ जेको तकलीफ़ूं बर्दाश्त करे थो, अल्लाह ताला उनखे एॾो अजुर थो ॾे। सहाबीअ जेको ख़लीफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जानशीन आहे, ख़लीफ़ो सानी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुसल्ले ऐं मिंबर जो साहिब बणियो आहे, उन जे ज़बान मां बिशारत आई आहे त तोखे जहन्नम जी बाहि न वठंदी, दीन जी ख़िदमत जे करे, दीन हासिल करण जे करे। त तव्हां असां जेकॾहिं ज़िंदगीअ जे कहिड़ी बि उमिरि में हुजऊं न, कोई मसाइलो दरपेश हुजे त ख़ुशीअ सां सिखिजे, कोई उन में लज झझक हया महसूसु न कजे। छो त क़ुर ऐं हदीस जे दीन सिखण में सवाबु फ़ाइदो ई फ़ाइदो, कामयाबी ई कामयाबी आहे। दुनियावी इल्मनि खे हासिल करण जो नतीजो वॾा वॾा पंहिंजे इल्म जा हीरा दुनिया में मौजूदु रहिया आहिनि, उन जी पछाड़ी ख़राबु। जीअं पुराणे ज़माने में ईंदो आहे त सुल्तान महमूद गज़नवी जे दौर में मुंजमिद अबू रेहान नाले सां हिकिड़ो वॾो सतारा शुनास शख़्स हो, एॾो माहिर हो, माण्हू अचे हुनजे अॻियां वेहे, हुन खां पुछिबो त हे तुंहिंजे कहिड़े कम जे लाइ आयो आहे, ॿुधाए, त उहो पंहिंजो इस्तरलाब सिधो कंदो, जंहिंसां हिसाबु लॻाईंदो सतारनि जो, हुनखे सिधो करे हिसाबु लॻाए ॿुधाईंदो त हे हिन कम जे लाइ आयो आहे। न हुन ॻाल्हायो आहे न छा, चए भला हे मामला वेठो आहे, इहो तोखां कहिड़ो लफ़्ज़ पुछंदो, इस्तरलाब सिधो करे अंदाज़ो लॻाए करे ॿुधाईंदो त हे मूंखां हे सुवालु कंदो, ऐं हुन खां उहो लिखी पने ते रखंदो, लिकाए हिन खे चवंदो हाणे पुछंदा छा थो पुछी, हे जॾहिं सुवालु कंदो पोइ उहो पनो खणी ॾिसंदा त उहो ई लिखियलु हो पने ते, ईअं न त हुनजो सुवालु ॿुधी ऐं पोइ चवे। सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह खे इहा ख़बर पई त माण्हुनि खे एॾो गुमराह थो करे, एॾो को इल्मु अथसि सतारनि जो माण्हू हिनखे इल्मु ग़ैब जो था चवनि, ऐं माण्हू हिन जे ॾाढो थोरी देरि जे करे माण्हुनि खे छॾियोसीं त माण्हू हिनखे सजदो कंदा, हिनखे पैगम्बर चवंदा, वॾो फितनो बर्पा थींदो। सुल्तान महमूद गज़नवीअ घुरायुसि, हिकिड़े कमरे में ॿई वेठा। सुल्तान महमूद गज़नवीअ जे वज़ीर पुछियुसि, ॾे ख़बर भला
हिन महिल हिते वेठा आहियूं, मजलिस आहे, कचहरी लॻी पई आहे, हितां उथंदासीं त सुल्तान कहिड़े दरवाज़े मां निकिरंदो ॿाहिरि? हिन कमरे मां बादशाही महल हो, खोड़ दरवाज़ा हुआसीं, चई त कहिड़े दरवाज़े मां ॿाहिरि निकिरंदो? हुन इस्तरलाब सिधो करे अंदाज़ो लॻाए सॼो सितारनि जो हिसाब करे जवाबु पने ते लिखियो। वेड़े सेड़े सुल्तान महमूद गज़नवीअ जे भरिसां विहाणे हेठां रखियईं। हाणे मजलिस खे बर्ख़ास्त कयो वियो। सुल्तान महमूद गज़नवी उथियो। जॾहिं उथियो त छा चई? हिन पासे वारी दीवार खे टोड़ियो, हिते दरवाज़ो बनायो, मां हितां निकिरंदुसि। दीवार खे टोड़ियो वियो, दरवाज़ो बनायो वियो, हीउ उतां निकितो ॿाहिरि। पोइ हिन जी उहा पर्ची खणी करे ॾिठऊं त हुन में लिखियलु हुयो त ॾखणे पासे खां दीवार खे टोड़े उन मां दरवाज़ो ठाहे उतां निकिरंदो। एॾो हुनखे इल्मु हो। वरी सुल्तान महमूद गज़नवीअ पुछियुसि त हाणे मां तोखे ॾींदुसि सज़ा, छो त तो इल्मु अहिड़ो हासिलु कयो आहे जंहिंमें माण्हुनि जो तो अक़ीदो ख़राबु थिए। मां ॾींदुसि तोखे सज़ा, हाणे ॿुधाए त मां तोखे सज़ा कहिड़ी तरह सां ॾींदुसि, उहा मुंहिंजे दिलि में आहे, ॿुधाए। हुन उहा सज़ा बि लिखी, पने ते लिखी, उहो पनो बि लिकाए करे रखियईंसि विहाणे हेठां। हाणे सुल्तान हुकुम कयो त हिनखे जॻह जे मंज़िल ते, पोइ ॿीअ ते, पोइ टीह ते, सफ़ा मथे माड़ीअ ते चाढ़े करे उतां बूथ भर धिको ॾियोसि त बूथ भर किरे मरे। हिनखे जेकॾहिं ईअं छॾियोसीं त खोड़ सारा माण्हू बिगाड़ींदो इन इल्म जे बुनियाद ते। हिनखे मथे चाढ़ियो वियो, सच पच ॿी मंज़िल टी मंज़िल माड़ीअ ते चाढ़े उतां धिको न वियोसि, बूथ भर किरियो, मरी वियो। पोइ उहा पर्ची खणी करे खोले ॾिठऊं त हिकु मंज़िल, पोइ ॿी मंज़िल, पोइ टी, पोइ माड़ीअ तां बूथ भर उछलायो वेंदो। जीअं हुकुम हो तीअं लिखियो वियो। त प्यारा भाइरो, ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे, दुनिया जे अंदरि उलूम एॾा सारा पिया आहिनि, पर इन्हनि उलूमनि जी क़ुर हदीस जे आॾो काई हैसियत कान्हे। सवाबु आहे, इज़त ऐं फ़ख़ुरु आहे त क़ुर ऐं हदीस जो इल्मु आहे। बाक़ी दुनिया जी उलूम जेके आहिनि सभु फितने जो सबबु, फ़साद जो सबबु, माण्हुनि जे अक़ीदे खे ख़राबु करण जो सबबु। हा, उहो इल्मु कम जो आहे जंहिं इल्म सां बंदो अल्लाह जे ज़ात सां जुड़े, जंहिं इल्म सां बंदो पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे इज़त ऐं अज़मत ऐं शान खे सुञाणे, जंहिं इल्म सां बंदो क़यामत ऐं क़बर हिसाब किताब जो तराज़ू दिलि ते रखी करे ज़िंदगीअ जा अमल पंहिंजी ज़िंदगी संवारे, उहो इल्मु कम जो आहे। अल्लाह पाक शाला तव्हां असांखे बि अहिड़ो इल्मु नसीब फ़रमाए, उनखां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।